शोर न कयो। तव्हांखे तव्हांजे राइतनि खे तव्हांजी औलाद खे तव्हांजे हिकिड़ो माण्हू रखे आमीन। हर आफ़त हर तकलीफ़ हर आज़माइश खां तव्हांजे हिकिड़ो माण्हू रखे आमीन। तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में अल्लाह ताला हुज़ूर पाक जे सदक़े में बरकत अता फरमाए। आमीन। काफ़ी वक़्त खां पोइ मां जमायत में आयो आहियां ऐं मूंखे निहायत ख़ुशी थी आहे जो असांजी जमायत जी नियाणियूं छोकिरियूं पढ़ी लिखी ख़ुदा जे फज़ल करण सां काफ़ी अॻिते वधी वई आहे। 15 ॾींहं खां मां जमायत में आहियां। काफ़ी मां ॾिठो वियो असांजी जमायत जी छोकिरियूं वकील थी वयूं आहिनि, काफ़ी डॉक्टर आहिनि, काफ़ी टीचर आहिनि ऐं ख़ुदा जी महिरबानी असांजी जमायत जी छोकिरियूं वार्ड में बि आहिनि ऐं चङी जॻह ते आहिनि। तव्हां पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई ज़हन में विझो हे मुल्क हे फ़ौज असांजी पंहिंजी आहे। अगरि असांखे मुल्क सां प्यार आहे, इहो मुल्क असांजो पंहिंजो आहे ऐं फ़ौज बि असांजी पंहिंजी आहे। छो इन मुल्क जे करे पाकिस्तान जे करे ख़ुदा ताला असांखे इज़त ॾिनी आहे। असांजो नालो आहे इन मुल्क जे करे। तव्हां ॾिसो जंहिं मुल्क जी फ़ौज कमज़ोर आहे उन मुल्क जी अवाम बि गड़बड़ आहे। तव्हांखे हर क़ीमत ते पंहिंजी फ़ौज सां गॾु बीहणो आहे, मज़बूत करणो आहे। फ़ौज मज़बूत थींदी त असां सभु मज़बूत आहियूं। काफ़ी वक़्त खां काफ़ी सालनि खां मां जमायत जे दोस्तनि खे चवंदो आहियां अॻिते ज़मीनदारी मुश्किल थी वेंदी। मां 8 सालनि खां दोस्तनि खे बि चवंदो आहियां जो मौसम बदिलिजे पियो, मौसम बदिली रहियो आहे। हाणे कंहिंखे बि ख़बर नथी पए कहिड़े मौसम में कहिड़ी पोख करे। कॾहिं 10,000 रुपया भाड़ा 10,000 की 4,000 रुपये बीहे जो तव्हां कॾहिं ॿार खे ख़र्च कयो था ख़र्चो बि नथो निकिरे। जमायत मां पुछंदो आयो आहे उन्हनि ॿुधायो सारे में असांखे वॾो नुक़सानु कयो। गुज़िरियल साल कणिक में नुक़सानु कयो। कंहिंखे टाइम बारिश थी थिए, कंहिंखे टाइम करवाना आहे तो ये मौसम सॼो मटकी वियो। तंहिंजे करे जेतिरो थी सघे माल धारियो, माल में बरकत थी आहे, आमदनी हुई आहे। सॼे साल खां पंहिंजी ज़मीनदारी खे ॾिसो, साल जे आख़िर में हिसाब कयो त माल तव्हांखे वधीक कमाईंदो पंहिंजी ज़मीनदारी सां। इन करे कोशिशि करे माल हर साल वधायो
मेरे बरकता तुम्हारे कंदी बाकी गरीब का माला बैठायो तला करी दूर करी जरूर करो जमाई दिलाए मुल्क दिलाए दरगाह दिलाए पाकिस्तान की फौज दिलाए अमेरिका दुआ करो जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजे ॿारनि जी सोहबत ते तरबियत ते नज़र रखो हिकु दफ़ा तव्हांजो ॿार ग़लति सोहबत में अची वियो त तव्हांजे लाइ हिकु तकलीफ़ थींदी ऐं पाड़े वारनि जे लाइ बि तकलीफ़ थींदी ॿारनि खे नज़र रखो कोशिश करे छोकिरियुनि खे पढ़ायो छोकिरी पढ़ंदी त अॻिते पंहिंजे ॿारनि खे बि संभाले सघंदी पंहिंजे ॿारनि खे बि पढ़ाए सघंदी हाणे घणी ॻाल्हि खे थोरो हलप योगी हले थो उनखे इहो अंदाज़ो हुजणु खपे जॾहिं ॿारनि मौत थो थिए उनखे पंजे कराए सजाए कर वो ॿारनि में तकलीफ़ ॾिसी वई जॾहिं ॿारनि में रहिजी वई त पोइ छा वठंदो तंहिंजे करे पढ़ाई तमामु ज़रूरी आहे ज़मीनदारी न कर तूं कारोबार करे सघो मुंहिंजी बरकत आहे माल ठाहियो पर तव्हांखे वधंदो फ़ाइदो हमेशा वारो रहो खुदा ताला गुरु पाक जे सचे संत पाक सचे में तव्हांखे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए आमीन तव्हांजी औलाद खे नंढनि खे वॾनि जी इज़त करणु सेखारे आमीन तव्हां बुज़ुर्गनि खे वॾनि खे नंढनि सां कुर्ब ऐं मोहबत जो रस्तो ॾेखारे जिते बि असांजा जमायती कोई भी तकलीफ़ में अचे थो उहे जमायती जो सामना में मदद करे ऐं पाड़े वारनि जो हमेशा ख़्याल मोहबत इज़त ज़रूरी आहे छोकी तकलीफ़ में गमी में ख़ुशी में सभिनी जा अॻु में पाणी वारो थो पहुचे हिकु मिनट घर परे थो रहे नौकरी में आहे कारोबार में आहे हिकु मिनट वठे पाणी वारो हमेशा अॻु में पहुचंदो आहे तंहिंजे करे पाणी जो वधि वधि सां प्यार करे छोकिरियुनि खे ज़रूरु पढ़ायो जेके को असांजी जमायत जा छोकिरा आहिनि उहो इम्तिहान वरी नथो करे पास कनि ते छा थींदो इहो अॻिते हली छा कंदा छोकिरनि खे बि करो वियो छोकिरनि खे वधंदो वियो छोकिरनि खे अॻिते पंहिंजो घर हलायो खुदा ताला सभी खे ख़ुशि रखे
Allah Allah